बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। ऐं आवाज़ जे हिन किचन सां गॾु मां आहियां अवांजी मेज़बान आबदा बलोच। ऐं इन किचन खे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि, जंहिंजो चवणु आहे त गुज़िरियल 70 वरहनि खां वठी असां जूं जेके अमड़ आहिनि उन्हनि खे भरवसो आहे तलो बनस्पति ऐं कुकिंग ऑयल ते। इहा ई वजह आहे जो असांजा ॿारड़ा बि चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। तमामु बहितरीनु ऑयल आहे, डिफरेंट पैकेजिंग में बि दस्तयाबु आहे ऐं न सिर्फ़ु इन जो फ्लेवर तमामु सुठो आहे बल्कि तव्हांजी सिहत जे लाइ बि इलाही बहितरीनु आहे। इन में विटामिन्स आहिनि ऐं सुठे तरीक़े सां इहो तेल तयारु कयो वियो आहे, जंहिंजे करे अव्हांजा जेके ॿार आहिनि उहे बि एनर्जेटिक था रहनि ऐं उन्हनि जो जेको खाधो आहे जेकॾहिं तव्हां उनखे तलो में ठाहींदव त उन्हनि जी ग्रोथ बि इलाही सुठी रहंदी। ऐं तव्हांखे खपे त तलो खे पंहिंजे डेली खाधनि में इस्तेमालु कयो। अॼु जी जेकॾहिं रेसिपी जी ॻाल्हि कयूं, अॼु असां ठाहियूं था चिकन ऐं पटाटनि जो ॿोड़ ऐं शोरबे वारो ठाहींदासीं। असांजी अम्मा ठाहींदी हुई, असांखे त इलाही वणंदो हुयो। उहा रेसिपी अॼु मां अव्हां सां शेयर थी कयां। ऐं इन में जेके स्पाइसिस आहिनि या इंग्रेडिएंट्स आहिनि उहे इलाही जेके इनसे तव्हांजे घर में यकीनन मौजूदु हूंदा। चिकन इन में वञे थी, पटाटा इन में यकीनन असां शामिलु था कयूं, सुर्ख बसरनि जो इन में इस्तेमालु आहे, धोरो मां इन में शामिलु कंदमि, मसालनि में लूणु ऐं पिसियल ॻाढ़ा मिर्च असां इन में ऐड कंदासीं, पिसियल धाणा आहिनि हेड्र असां इन में शामिलु कंदासीं, पिसियल गरम मसालो हिन में ऐड कंदासीं ऐं थोरी कश्मीरी ॻाढ़ा मिर्च, जंहिंसां ॿोड़ जो जेको रंग आहे उहो इलाही सुठो थी वेंदो आहे। छो त इहा जेका मिर्च आहे इहो कलर सुठो खणी ईंदी आहे पर इन में एतिरी तेज़ी न आहे हूंदी। त स्पेशली असांजा उहे ॾिसण वारा जेके मिर्च घटि खाईंदा आहिनि, इलाही घटि खाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे लॻंदो आहे त भाॼीअ में उहो रंग नथो अचे, त तव्हां देगी ॻाढ़ी मिर्च या पोइ पेपरिका इस्तेमालु करे सघो था या कश्मीरी ॻाढ़ा जेके मिर्च आहिनि उहे इस्तेमालु कयो। तव्हांजो ॿोड़, तव्हांजी भाॼी तमामु ख़ुशि रंग ऐं ज़बरदस्त तयारु थींदी। अच्छा, हिते स्टोव जेको आहे उहो बि असां ऑन कयो अथसीं त मां हिन में ऐड थी कयां थोरो तलो कुकिंग ऑयल। हिन में तलो कुकिंग ऑयल था ऐड कयूं जंहिंमें वाइटामिन ई ऐं डी मौजूदु आहे। तमामु बहितरीनु ऑयल आहे। त अची वियो आहे असांजो तलो कुकिंग ऑयल हाफ कप, इहो असां इन में शामिलु था कयूं ऐं इन सां गॾोगॾु मां इन में ऐड कंदमि पटाटा। चिकन शामिलु कंदासीं त जीअं ॻरण बि शुरू थी वञे ऐं गॾोगॾु थूम ऐं अदरक जो पेस्ट उहो बि मां इन में शामिलु कंदमि ऐं फ्राई कंदासीं थोरो पटाटनि ऐं चिकन खे। अच्छा, पटाटनि जो साइज़ केतिरो हुजणु खपे हे तव्हांजे मर्ज़ीअ ते आहे। तमामु वॾा बि न कयो, बसि इहो आहे त पोइ ॻरण में थोरो वक़्तु घणो लॻंदो ऐं साइज़ में तमामु नंढा बि नथा कयूं। मां हिकिड़े पटाटे जो 4 पीस कट करे रखूं था। ईअं ई जेका चिकन आहे उहा तव्हां कढ़ाई कट वठो, उहा इन में सुठी रहंदी आहे। ऐं छो त हे शोरबे वारो असांजो अॼु जो ॿोड़ आहे त इहो तव्हां चांवरनि सां गॾु बि हिनखे सर्व करे सघो था, इलाही सुठो थींदो आहे। अच्छा, पटाटा असां इन में शामिलु कयासीं ऐं इन सां गॾोगॾु इन में मां ऐड थी कयां हाफ kg आहे मां वटि चिकन, त इहा इन में शामिलु कंदासीं। चिकन शामिलु कईसीं ऐं इन में ऐड कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। मां वटि टीस्पून आहे त मां 2 लेवल में जेके टीस्पून आहिनि उहे ऐड कया अथसीं ऐं इनखे थोरो कंदासीं मिक्स। अच्छा, मां जेके बसर आहिनि उहे रेडीमेड सुर्ख बसरनि जो इस्तेमालु था कयूं। तव्हां इन में बसर पाण सुर्ख करे उहे बि बिल्कुलु इस्तेमालु करे सघो था। ऐं मानी पचाइण में जेके बसर आहिनि उन में ई थोरो वक़्तु लॻंदो आहे, बाक़ी त जल्दी ऐं झटपट थी वेंदो आहे। अच्छा, धोरे खे थोरो विस्क सां चङी तरह सां मिक्स कंदासीं। हिकिड़ी मां प्लेट खणी थी वठां।
जंहिंमें असां पंहिंजो जेको स्पून आहे इहो सुठे तरीक़े सां रखूं। चलो हाणे इनखे मां थोरी देरि जे लाइ कवर थी कयां त जीअं पटाटा ऐं चिकन जेका आहे इनखे थोरो, छो त असांखे फ्राई करिणो आहे त थोरी फ्राई बि थी वञे। ऐं इहे अची वियो असां वटि धोरो, हे त इलाही आहे। मां इन में ऐड कंदमि हाफ कप। इनखे कयूं था सुठे तरीक़े सां मिक्स। अच्छा जी, इनखे तव्हां धोरे में बि ठाहे सघो था ऐं इनखे तव्हां ठाहे सघो था टमाटनि सां गॾु बि, उन सां गॾु बि इलाही सुठो ऐं मज़ेदार थींदो आहे। त कंहिं वजह सां जेकॾहिं तव्हां चओ था त भई धोरो नथा शामिलु कयूं त तव्हां हिन में 3 अदद जेके टमाटा आहिनि उहे तव्हां ऐड कयो, पर वरी उनखे तव्हांखे ब्लेंड करिणो पवंदो त जीअं हिन जो जेको शोरबो आहे उहो बिल्कुलु स्मूथ ऐं ज़बरदस्त तयारु थिए। अच्छा, इन सां गॾोगॾु अॼु असां पचाईंदासीं वाङणनि जो रायतो। इलाही ज़बरदस्त रेसिपी आहे, छो त हाणे गर्मियूं थियूं अचनि त तव्हां सां गॾु डिफरेंट जेके रायता आहिनि उन्हनि जी रेसिपीज़ शेयर कंदासीं, जेके तव्हां न सिर्फ़ु मानिया बोड़ सां गॾु बिरयानी थी वई इन सां गॾु तव्हां इंजॉय करे सघो था, बल्कि तव्हां सिंपली नान सां गॾु जेके इहे रायता आहिनि इन्हनि खे बि जेकॾहिं ठाहींदव त तव्हांखे मज़ीद कुझु बि ठाहिण जी ज़रूरत न आहे ऐं इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। ख़ासि तौर ते जेको अॼु असां ठाहियूं था इहे वाङणनि जो रायतो, इनखे तव्हां नान सां गॾु सर्व कयो या बॉइल राइस सां गॾु सर्व कयो, इलाही मज़ेदार लॻंदो आहे, छो त इनखे असां थोरो भगार बि ॾींदासीं। अच्छा, वाङणनि जे रायते जे लाइ यकीनन असांखे धोरे जी ज़रूरत पवंदी ऐं इन सां गॾोगॾु वाङणनि खे स्लाइस कंदासीं। स्लाइस करण खां पोइ ते तलो कुकिंग ऑयल में इन्हनि खे फ्राई कंदासीं, पर बिल्कुलु चिप्स वांगुरु फ्राई नाहे करिणो, पर थोरा सॉफ्ट थी वेंदा त हिननि खे कढी करे अलहदा कंदासीं ऐं इन खां बाद में धोरे में कुझु स्पाइसिस ऐड कंदासीं ऐं जेके असांजे फ्राई थियल वाङण आहिनि इहे असां हुन में शामिलु कंदासीं ऐं लास्ट में इन में दाग ॾींदासीं। इन में थोरा सावा मिर्च ऐं कड़ी पत्ता, उहे इलाही सुठा लॻंदा आहिनि, ऐं गोल साबित ॻाढ़ा जेके मिर्च आहिनि उहे ऐड कंदासीं, थोरो जीरो हिन में शामिलु कंदासीं, थोरो चाट जो मसालो ऐं जेका थूम आहे उहो थोरी ऐड कंदासीं ऐं इहो असांजो ज़बरदस्त जेको रायतो आहे उहो तयारु थी वेंदो। त हिकिड़ो मां वाङण खणां थी थोरो वॾे साइज़ जो, ऐं हिन तरफ़ ईअं था कयूं त जेको तलो कुकिंग ऑयल आहे उनखे बि रखूं था गरम थियण जे लाइ। सुठे तरीक़े सां जेको गरम थी वेंदो त पोइ हिन में असां फ्राई कंदासीं वाङणनि जा स्लाइसिस। चलो हाणे स्टोव असां ऑन कयो अथसीं त हिन में ऐड था कयूं तलो कुकिंग ऑयल ऐं वाङणनि खे स्लाइसिस करे रखूं न। जॾहिं असां इन्हनि खे स्लाइस करे रखंदा आहियूं त पोइ कारा थी वेंदा आहिनि। आयरन इन में इलाही हूंदो आहे त बहितर आहे त जॾहिं तव्हांजो ऑयल थोरो गरम थी वञे त उन खां बाद में वाङणनि खे स्लाइस कयो ऐं पोइ ऐड कयो त जीअं इहे सुठे तरीक़े सां फ्राई थी वञे। शैलो फ्राई बि तव्हां इन्हनि खे करे सघो था ऐं डीप फ्राई बि तव्हां इन्हनि खे करे सघो था। त चलो असां इनखे थोरो शैलो फ्राई था कयूं, छो त असांजी जेके कढ़ाई जो साइज़ आहे उहो इलाही वॾो आहे, त मां विछाए छॾींदमि इन में वाङणनि जा जेके असांजा स्लाइसिस आहिनि ऐं हिकु तरफ़ां थोरा फ्राई थी वेंदा त इन्हनि खे फ्लिप कंदासीं। ॿिन्हिनि तरफ़ां थोरो गोल्डन इन्हनि खे फ्राई करे ऐं पोइ असां इन्हनि खे ऐड कंदासीं पंहिंजे रायते में। चलो ऑयल बि थोरो गरम थियणु शुरू थी वेंदो त इनखे फैलाए था वठूं। हिकिड़ो मां खयों आहे वॾे साइज़ जो वाङण, अच्छा वाङणनि जंहिंमें इलाही ॿिज हूंदा आहिनि उन जी बि भाॼी तयारु न कंदा कयो, छो त कोड़ा थी वेंदा आहिनि। जॾहिं त असां उन जी कंहिं बि क़िस्म जी रेसिपी था ठाहियूं त उन्हनि जो जेको फ्लेवर आहे उहो सुठो न ईंदो। चलो त जंहिंमें इलाही जेकॾहिं घणा ॿिज आहिनि त उन्हनि खे कंदासीं थोरो साइड में। अच्छा, वाङणनि जा जेके स्लाइसिस आहिनि उन्हनि खे थोरो फैलाए था वठूं त जीअं ऑयल में सुठे तरीक़े सां फ्राई थी वञे।
चिकन ऐं पटाटनि जो जेको ॿोड़ ठहे थो उन जे लाइ चिकन पटाटा असां थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु रखिया आहिनि पचण जे लाइ। थोरा फ्राई बि थींदा वेंदा ऐं यकीनन ॻरंदा बि वेंदा। ऐं इन खां पोइ हिते कुझु मसालो आहे जेको असां हिकु मनो ई ऐड कंदासीं। थोरो धोरो ऐं सुर्ख ॻाढ़ा बसर, थोरो असांजो पिसियल मसाला आहिनि उहे असां हिन में शामिलु कंदासीं। चलो जी, इहे वाङण असांजा हिते फ्राई था थियनि। हाणे चेक था करे वठूं पंहिंजे चिकन ऐं पटाटनि जी जेका असांजी भाॼी तयारु पई थिए। अच्छा, मां कोई बि पाणी हिन में ऐड न कयो आहे, पर चिकन जो पंहिंजो पाणी आहे ऐं हिन सां गॾु गॾु जेको पटाटा आहिनि इन्हनि में बि थोरो घणो पाणी हूंदो आहे, त मां कोई बि पाणी अञा ताईं हिन में शामिलु न कयो आहे। चलो हिनखे ॻरणु ॾींदासीं ऐं कुझु शयूं मिक्स करे था रखूं। हिकिड़ी मां नंढड़ी प्याली खणा जंहिंमें असां मेजर करे था वठूं पंहिंजी इहा बसर। अच्छा, बसर जेके आहिनि उहे असांखे थोरा पिसियल खपनि। मां रेडीमेड बसरनि जो इस्तेमालु थी कयां ऐं उन में पिसियल हूंदा त पोइ तव्हांजी जेको ॿोड़ आहे उनजो शोरबो इलाही सुठो तयारु थींदो। त मेक श्योर त जेके बसर आहिनि उहे पिसियल हुजनि ऐं जेकॾहिं न आहिनि त कोई बि तव्हांजे घर में जेकॾहिं ब्लेंडर आहे उन में तव्हां बसरनि खे ऐं जेको धोरो आहे उनखे ऐड करे सुठे तरीक़े सां हलाए बसरनि खे पीसे छॾियो। चलो जी, अच्छा जी, हे हाणे मां हिन में ऐड थी कयां बसर। बसरनि सां गॾु ई हिन में शामिलु कंदासीं धोरो। धोरो बि इन में ऐड कंदासीं। इहा जेका हिकिड़ी असां वटि इहा नंढड़ी प्याली आहे, बसि इहा काफ़ी आहे। चलो जी, हीअ अची वियो असांजो धोरो हाफ कप ऐं हाफ केजी असांजी जेका आहे सा चिकन आहे। चलो जी, इहो अची वियो धोरो। हाणे असां हिन में ऐड था कयूं कुझु मसाला। अच्छा, मसालनि में सभिनीनि खां अॻु में ऐड कंदासीं हेड हाफ टी स्पून, पिसियल धाणा, ॿ टीस्पून भरियल ऐड कयासीं पिसियल धाणनि जा ऐं इन सां गॾोगॾु ॻाढ़ा मिर्च। ॻाढ़ा मिर्च बि हिकिड़ो टीस्पून, लूणु हस्बे ज़रूरत हिकिड़ो टीस्पून ऐड था कयूं ऐं पोइ एडजस्ट कंदासीं हिनखे। गॾोगॾु जेके असांजा स्लाइसिस आहिनि वाङणनि जा इन्हनि खे बि ॾिसंदा था हलूं ऐं थोरो तव्हां हिननि खे उल्टाए पुल्टाए छॾियो। ॿिन्हिनि तरफ़ों सुठे तरीक़े सां हिननि खे गोल्डन करिणो आहे। पर चिप्स वांगुरु सख़्तु तव्हांखे न आहिनि करिणा। बसि ख़्यालु इन ॻाल्हि जो रखिजो त ॻरी बि वञनि, थोड़ा गोल्डन भी थी वञनि ऐं कड़क भी नाहिनि करिणा। असांखे सॉफ्ट सॉफ्ट वाङण भला लॻंदा। चलो जी,
अच्छा, हे तमामु शयूं हुन में असां ऐड कयूंसीं। हिकिड़ी ॿी मसालो आहे उहो कश्मीरी, जेके असांजा ॻाढ़ा मिर्च आहिनि इहे, ऐं हे असां शामिलु था कयूं 1/2 टीस्पून। अच्छा, हे हाणे जेको असांजो तमामु मसालो आहे इहो हलियो वेंदो इन में जेको चिकन ऐं पटाटनि जो असांजो ॻोढ़ तयारु थो थिए। थोरो इन्हनि खे ॻरणु ॾींदासीं, इन जो पंहिंजो पाणी ड्राई थी वञे, उन खां बाद में मां इन में इहो मसालो ऐड कंदमि। चलो जी, इन खे कयूं था कवर, ऐं जेके वाङण आहिनि उन्हनि खे चेक कंदा हलूं। थोरो फ्राई थियनि। अच्छा, तेसी ताईं छा था कयूं त इन जो जेको हिकिड़ो धोरो आहे उनखे रेडी करे था रखूं। चलो, इन में ठाहींदासीं, इन में सुठो लॻंदो। कुझु मसाला आहिनि उहे असां इन में ऐड कंदासीं, ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ी प्याली जेका आहे सा अगेन धोरे जी साइड में था कयूं। अची वियो। अच्छा, धोरो जेको आहे सो फ्रेश हुजणु खपे। जेकॾहिं तमामु घणो खटो हूंदो तो बि मज़ो न कंदो। फ्रेश हुजे धोरो। जेकॾहिं खटो थी वियो आहे, गर्मियुनि में अक्सर खटो थी वेंदो आहे धोरो, त उनखे तव्हां बिरयानी वग़ैरह में ऐड कयो, उन में उहो सुठो लॻंदो। अच्छा, थोरो इन में शामिलु कंदासीं थूम। हे अची वई। उन सां गॾोगॾु थोरो इन में ऐड कंदासीं जेका सावनि मिर्चनि में चटणी आहे उहा शामिलु था कयूं। 1 टीस्पून। अच्छा, थोरो इन में शामिलु कंदासीं चाट जो मसालो। धोरो तयारु करे था रखूं त जीअं ई वाङण असांजा रेडी थी वञनि त असां इन में ऐड करे मिक्स कंदासीं। थोरो, बसि थोरो चाट जो मसालो, थोरो ऐड कंदासीं इन में लूणु बि शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। बसि हे अची वियो लूणु। तमामु शयुनि खे कंदासीं मिक्स। थूम ऐं थोरी असां ऐड कईसीं सावा मिर्च पिसियल, थोरो चाट जो मसालो, थोरो लूणु। फ्राई थियल इन में ऐड कंदासीं वाङण ऐं थोरो दाग बस लास्ट में। वाङणनि खे उल्टाए पुल्टाए था छॾियूं, ऐं जेका चिकन आहे उनखे बि थोरो चेक कंदा हलूं। सुठे तरीक़े सां गोल्डन फ्राई, सॉफ्ट थी वेंदा, पर मेक श्योर कजो त जेके ॿिज इलाही हुजनि जंहिं वाङणनि में उहे तव्हांखे इस्तेमालु न आहिनि करणा। सॼो जेको फ्लेवर आहे न उहो ख़राबु करे छॾींदा। चलो जी, असांजा वाङण बि रेडी था थियनि। चिकन खे चेक कंदा हलूं। मसालो मां इन्हनि जो बि तमामु मिक्स करे रखियो आहे। छड़ो इन में ऐड कंदासीं, थोरो इनखे भुञंदासीं ऐं शोरबे जे लाइ इन में ऐड कंदासीं पाणी, ऐं इहो थी वेंदो तयारु। छड़ो हाणे इन में ऐड था कयूं हे असांजा सुर्ख बसर, तमामु मसालो, थोड़ी इन जी भुनाई भी थींदी।
पोइ असां हिन में शोरबे जे लाइ पाणी बि ऐड कंदासीं ऐं थोरो हिनखे ॻारे लास्ट में सावा मिर्च, सावा धाणा, जो कलर जेको आहे सो सुठो ज़बरदस्त अची वियो। अच्छा, हिन में ऐड कयो अथसीं धोरो ऐं सुर्ख ॻाढ़ा बसर, लूणु, पिसियल मिर्च, पिसियल कश्मीरी ॻाढ़ा मिर्च ऐं हेड्र, पिसियल धाणा ऐं इनखे असां तयारु कयूं था तलो, कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह में। असांजे अॼु जो जेको शो आहे उनखे स्पॉन्सर कयो अथऊं। तमामु बहितरीनु ज़बरदस्त क़िस्म जो ऑयल आहे। गुज़िरियल 7 वरहनि खां वठी असां जूं जेके अमड़ आहिनि उन्हनि खे भरवसो आहे इन तलो कुकिंग ऑयल ते। न सिर्फ़ु तव्हांजे ॿारनि जी ग्रोथ सुठी कंदो आहे बल्कि उन्हनि खे एनर्जेटिक बि रखे थो। अच्छा, हे जेके फ्राई थियल वाङण आहिनि इहे मां धोरे में ऐड थी कयां ऐं लास्ट में बसि भगार। अच्छा, भगार जे लाइ बि असां सेम जेको ऑयल आहे उनखे इस्तेमालु कंदासीं। चलो, ईअं ई था रखूं त जीअं थोरी ख़ूबसूरती बि अचे ईंदी। चलो जी। अच्छा, भगार जे लाइ ऐड कंदासीं थोड़ा कड़ी पत्ता। पंहिंजे रायते जे लिहाज़ सां थोड़ा अची विया कड़ी पत्ता, थोड़ो इन में शामिल कंदासीं। मैंने जी बाहि बंद थी कयां। थोड़ो इन में ऐड कंदासीं जीरो, ये अची वियो। थोड़ा इन में शामिल कंदासीं साबित ॻाढ़ो मिर्च, इनखे बि कैंचीअ सां कटे करे इहो अची वियो। थोड़ो इन में ऐड था कयूं साओ मिर्च, उनखे बि कट करे चलो जी, ये अची वियो साओ मिर्च। थोड़ो इनखे फ्राई था कयूं ऐं गॾोगॾु जेका चिकन आहे उनखे बि ॾिसंदा हलूं। हाणे बसि इन जी भुनाई था कयूं। भुनाई करण खां बाद में शोरबे जे लाइ पाणी ऐड कंदासीं, दैट्स इट। अच्छा, त हिन भुनाई जे दौरान ई इन में शामिल था करे वठूं कुझु सावा मिर्च। जेकॾहिं नाहिनि पसंदि फैमिली खे त भले न शामिल कजो या हिकु ॿ ऐड कयो कटे करे, छो त इन्हनि जो बि जेको फ्लेवर आहे इलाही सुठो हूंदो आहे। ख़ुशबू इलाही सुठी अची वेंदी आहे सावनि मिर्चनि जी। चलो बसि 5 खां 6 ये अची विया असांजा सावा मिर्च। ऐं हे जेको भगार आहे इहो बि ऑलमोस्ट असांजो रेडी आहे। ऑयल इलाही गरम हुयो त मां इन जी जेका बाहि आहे उहा बंदि करे छॾी हुई। बसि चिकन, पटाटा ऐं सावा मिर्च, असांजा मसाला, ॻाढ़ा बसर, थूम ऐं अदरक जो पेस्ट। अच्छा, हाणे इन में ई असां इनखे सर्व कंदासीं त मां स्पून खां थोरो जेको भगार आहे उहो इन में ऐड था कयूं। मां वटि आहे हिकिड़ो नंढिड़ो स्पून। त ऑयल एतिरो न शामिल कंदासीं, पर स्पेशली हे जेके असां हिन में मिर्च ऐड कया आहिनि ऐं हे असांजा ॻाढ़ा मिर्च आहिनि, कड़ी पत्ता, ख़ूबसूरत भी लॻंदा ऐं टेस्टी भी लॻंदा। थोड़ो बसि असां हिन में ऐड कयो अथसीं, बसि इहो काफ़ी आहे। इहो असांजो तयारु थी वियो वाङणनि जो रायतो। चिकन जी थिए थी भुनाई।
बस इहो स्टेप तव्हांजो जेको आहे उहो इलाही ज़रूरी आहे। भुनाई सुठे तरीक़े सां कजो। मसाले खे सुठे तरीक़े सां जेकॾहिं तव्हां भुञंदा त पोइ फ्लेवर सुठो ईंदो। इहो स्टेप इलाही ज़रूरी आहे। अच्छा, इन्हनि सभिनीनि शयुनि खे रखूं था पोइ ते। अच्छा, लास्ट में हिन में ऐड कंदासीं थोड़ा सावा धाणा। बस दैट्स इट। ऐं चिकन बि इलाही ॻरी वई आहे। मां जेको पटाटा आहिनि उन्हनि खे बि चेक थी कयां। जेकॾहिं पटाटा बि ॻरी विया आहिनि त पोइ त कुझु बि न आहे। बसि असां हिन में शोरबे जे लाइ पाणी ऐड करे ऐं थोड़ा पटाटा ॻरी विया आहिनि, पर कुझु अञा थोड़ी जेका कसर आहे उहा बाक़ी आहे। अच्छा, हिनखे भुञंदा बि हलंदासीं। ऐं मां तव्हांखे रिकैप थी ॾियां जेको असां वाङणनि जो तयारु कयो अथसीं रायतो। हुनजे लाइ तव्हां हिकिड़ो वाङणु उन्हनि खे स्लाइस कयो। स्लाइस करण खां बाद में तलो कुकिंग ऑयल में उनखे कयो शैलो फ्राए। धोरे में तव्हां ऐड कंदा थोड़ो थूम जो पेस्ट, थोड़ो शामिल कंदासीं लूणु, थोड़ी तव्हां उन में ऐड कंदव पिसियल सावा मिर्च 1 खां 2, थोड़ो हुन में ऐड कंदासीं चाट जो मसालो, लूणु शामिल कंदासीं हस्बे ज़रूरत। ऐं हे तव्हांजो जेको धोरो आहे उहो तयारु थी वियो। वाङणनि खे फ्राए करे धोरे में ऐड कयो। इन खां बाद में हुनखे दाग ॾींदासीं ऐं दाग ॾियण जे लाइ गोल साबित ॻाढ़ा मिर्च थोड़ो ऐड कंदासीं हुन में ज़ीरो। ऐं इन में शामिल कंदासीं कड़ी पत्ता, 3, 4, 5 कड़ी पत्ता ऐड कयो। हिकिड़ी मां शामिल कई इन में साओ मिर्च, उनखे बि 1 खां 2 करे उहो तव्हां उन में ऐड कयो। ऐं सुठे तरीक़े सां जॾहिं उनजो भगार अची वञे, ख़ुशबू अची वञे त उहो तमामु थोड़े ऑयल सां गॾु, ऑयल तमामु घणो ऐड नाहे करिणो, ऐं थोड़े ऑयल सां गॾु जेको वाङणनि जो रायतो आहे उनजे मथां ऐड कयो। ॾिसण में बि इलाही ख़ूबसूरत लॻंदो आहे। नान सां गॾु, चपाती सां गॾु, स्पेशली जेके हाणे गर्मियूं थियूं अचनि त इहे रायता तव्हां ज़रूरु ट्राए कजो। तव्हांखे इलाही वणंदो। जेकॾहिं तव्हां न कयो आहे, कॾहिं न ठाहियो आहे, त इनखे तव्हां ज़रूरु ठाहिजो। अच्छा, हाणे हे जेको चिकन ऐं पटाटनि जो ॻोढ़ आहे इहो बि सुठे तरीक़े सां हिनजी जेका भुनाई आहे सा थी वई आहे। त हाणे मां इन में ऐड थी कयां पाणी। पाणी विझी इन जो बि मां तव्हांखे हिकिड़ो रिकैप ॾींदमि डिटेल सां। चलो जी, अच्छा, शोरबो हाणे केतिरो करिणो आहे इहा तव्हांजी पंहिंजी पसंदि आहे, पर एतिरो शिड्रो बि न हुजे जो मज़ो न अचे। स्पेशली तव्हांखे मानी सां खाइणो आहे त पोइ उनखे तमामु शिड्रो बि नाहे करिणो। चलो, अच्छा, इन स्टेज ते तव्हां इन जो जेको लूणु ऐं स्पेशली मिर्च आहे उहो बि तव्हां चेक करे छॾियो। जेकॾहिं तव्हांखे घटि थो लॻे त तव्हां इन में जेको लूणु आहे उनखे एडजस्ट करे वठो। अच्छा, थोड़ो बसि वक़्तु लॻंदो पटाटनि खे। बाक़ी असांजो जेको ॻोढ़ आहे उहो सुठे तरीक़े सां रेडी थी वियो आहे। हाणे मां इन में ऐड थी कयां पिसियल गरम मसालो, सावा मिर्च मां इन में शामिल करे चुकी आहियां थोड़ो, छो त असां हिन में साबित गरम मसालो ऐड न कयो हुयोसीं, त थोड़ो पिसियल गरम मसालो शामिल था कयूं। ऐं थोड़ा मां इन जे लाइ जेके धाणा आहिनि उन्हनि खे कट था कयूं। ऐं हाणे इन जी बाहि कंदासीं बिल्कुलु स्लो, छो त मूंखे पाणी बिल्कुलु नाहे सुकाइणो।
थोड़ो बस पटाटन खे ॻारियूं था ऐं ॻारण खां बाद में हिन में ऐड कंदासीं असां हिनखे सर्व कंदासीं बस डायरेक्ट। थोड़ा जेके धाणा आहिनि उन जी कटिंग करे था वठूं त जीअं ई असांजो ॿोड़ तयारु थी वेंदो धाणा ऐड कंदासीं ऐं हिनखे सर्व कंदासीं। हाणे नान या चपाती या पोइ चांवर जेको बि तव्हांखे सुठो लॻे। गर्मियुनि में स्पेशली चांवर इलाही सुठा लॻंदा आहिनि, थधा बि लॻंदा आहिनि, ख़ासि तौर ते ॾींहं में। वरी मानियूं पचाइण बि मुश्किल लॻंदियूं आहिनि, स्पेशली जॾहिं गर्मी घणी हूंदी आहे त चांवरनि जो इस्तेमालु ई घणो थींदो आहे नॉर्मली घरनि में। अच्छा, थोड़ा असां हिन में जेके धाणनि जा पत्ता आहिनि उन्हनि खे रेडी था करे रखूं। तलो, कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह असांजे हिन शो खे स्पॉन्सर कयो आहे ऐं अॼु जी जेका रेसिपी आहे उन में असां ठाहियो अथसीं वाङणनि जो रायतो ऐं इन सां गॾोगॾु चिकन ऐं पटाटनि जो ॿोड़ जेको शोरबे वारो ॿोड़ आहे। शोरबे वारे ॿोड़ में बरकत बि इलाही थी वेंदी आहे, सुठो बि लॻंदो आहे, लाइट बि लॻंदो आहे। स्पेशली गर्मियुनि जे हवाले सां जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त तमामु ज़बरदस्त लॻंदो आहे। थोरो हिनखे पचायूं था। गरम मसालो मां हिन में ऐड ऑलरेडी कयो आहे, थोरो बसि मां हिन जो लूणु चेक कयां। सही आहे। थोरो लूणु मां हिन में अञा ऐड कयां, बिल्कुलु हिकिड़ी पिंच बसि। थोरो पाणी ऐं थोड़ा जेकॾहिं जेके धाणा आहिनि उहे हाणे बि शामिलु था कयूं ऐं कुझु जेको हिनखे डिश आउट करण खां बाद में। अच्छा, असांजो चिकन ऐं पटाटनि जो जेको ॿोड़ हुयो उहो तयारु थी वियो आहे त हितां थोरो क्लियर करे था वठूं। ऐं कोई बि अहिड़ी डिश खणो जंहिंमें तव्हांजो ॿोड़ जेको आहे सो सुठो लॻे ऐं छो त शोरबे वारो आहे त थोरो गहरो हूंदो त सुठी ॻाल्हि आहे। चलो जी, हिनखे कयूं था हाणे डिश आउट। हे अची वियो असांजो वाङणनि जो रायतो। चिकन ऐं पटाटनि जो ॿोड़ इलाही लाइट आहे ऐं पचाइण में बि इलाही आसान आहे। पटाटा सुठे तरीक़े सां ॻरी विया आहिनि। सावा मिर्च असां हिन में शामिलु कया अथसीं लास्ट में, बसि छड़ो धाणा ऐड कंदासीं ऐं दैट्स इट। चलो जी, हिकु बस अची वियो साओ मिर्च। साइड्स जेके हिन से क्लीन था कयूं।
अॼु जो असांजो जेको मेन्यू हुयो उन में वाङणनि जो रायतो ऐं चिकन ऐं पटाटनि जो शोरबे वारो ॿोड़ अॼु असां ठाहियो अथसीं ऐं तमामु सुठी रेसिपी आहे। ट्राए ज़रूरु कजो, पंहिंजो फीडबैक ॾिजो त तव्हां जॾहिं घर में इनखे तयारु कयो त तव्हांखे कीअं लॻो। ऐं अॼु जी जेके रेसिपीज़ आहिनि उहे आवाज़ जे किचन में असां ठाहियूंसीं ऐं इन प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि, जंहिंजो चवणु आहे त 70 वरहनि खां वठी असांजूं जेके अमड़ आहिनि उन्हनि ते भरवसो आहे। तमामु ज़बरदस्त ऑयल आहे, ॿारनि जी ग्रोथ सुठी कंदो आहे ऐं उन्हनि खे एनर्जेटिक बि रखे थो। अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात ऐं आवाज़ किचन में मुंहिंजो ऐं अव्हांजो साथ रहंदो मंडे खां वठी थर्सडे ताईं। त इंशाअल्लाह डिफरेंट ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ ठाहींदासीं तव्हांजे लाइ। तव्हांजी जेके तजावीज़ आहिनि उन्हनि खे बि मद्देनज़र रखंदासीं ऐं जेका मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी पसंदि आहे, पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे, उहो अव्हां सां गॾु शेयर कंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं पंहिंजी शेफ़ आबिदा बलोच खे ॾींदा इजाज़त। रेसिपी ज़रूरु ट्राए कजो। इंशाअल्लाह ताला पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़।